ऐसी रोड आ गोठ पीरे वधे जो ये हालत आ जंहिंजे करे दाऊं कूकूं रड़ियूं 10 सालनि खां लाॻी थो कंदा था अचूं पर कंहिं बि चूंडियल निमाज ते कन ते जूम बि कान थी चुरे इहा हालत आहे वॾी मुश्किलात साम्हूं वञिणो थो पए एमरजेंसी आहे लंघाई चङाई आहे जंहिं महिल बि वञूं था वॾे सूरनि सां था वञनि गाॾियूं असांजूं तबाह थी वियूं आहिनि हलण जहिड़ो रोड ई न आहे बिल्कुलु पंधु हलण जहिड़ो कमु आहे इहा हालत आहे ॻोठ पीर हुते जो रोड आहे रोड जी तव्हां हालत ॾिसो था इहा हालत आहे रोड जी पथर आहे ॾिसो पियो आहे खॾा फुट जा खॾा बि लॻी विया आहिनि इहा हालत आहे इहा हालत आहे डेढ़ किलोमीटर पंधु आहे 1.5 किलोमीटर रोड आहे जेको ॻोठ खां नेशनल हाईवे ते निकिरे थो हालत आहे रोड जी हालत तव्हांजे साम्हूं इहा हालत आहे रोड जी जेको वॾी मुश्किलात साम्हूं वञिणो थो पए रोड What is that?